त लख लख मुबारकूं जो हिन निकाह जी महफ़िल में निकाह ख़ुदि को सुन्नत तरीक़ेकार आहे ऐं पाकीज़ा महफ़िल आहे ऐं उन में अल्लाह उन जे रसूल जो ज़िक्र हले अल्लाह वारनि जी सनाह हले इंशाअल्लाह ताला ही महफ़िल पा बरकत बणिजी पवंदी ऐं ही बहितरीन सवण आहे हिकिड़ी जगह ते असां निकाह पढ़ायोसीं उतां जो घोट जो वालिद साहब वेठासीं तो परेशान हो थाणे तबियत सम्झियासीं मौली साहब हुयो सिकंदरी फ़कीर पोइ पुछोसीं साईं छा मसइलो आहे तो साईं हाणे राग रूप जो प्रोग्राम थींदो ऐं असां औरत घुराई आहे ॻाइण वॼाइण लाइ अस्तग़फिरुल्लाह त पोइ अजीब ॾाढो लॻो पोइ हुनखे सम्झायोसीं त बाबा इहे शयूं सही न आहिनि बहरहाल असां त वरी पोइ निकिरी वियासीं खिसकी वियासीं त इहे शैतानगिरी वारा अमल आहिनि ऐं असां सम्झंदा आहियूं त असां ख़ुशी था कयूं एक्स्ट्रा जेका ख़ुशी हूंदी आहे उहा कॾहिं कॾहिं ॻिचे में पवंदी आहे त इतफ़ाक़ असां उन्हनि जे लाउन में ई अहिड़ो त ॾफेड़ पइजी वियो जो घोट कुंवार जुदा थी विया तलाकुनि ताईं अञा लाऊं ई मस थियूं त अलाह साईं माफ़ी ॾे त हीअ जेका महफ़िल आहे पर जॾहिं बि तौर सुनत जो प्रोग्राम हुजे जहिड़ो बि प्रोग्राम हुजे उन में जेकर अल्लाह उन जे रसूल जो ज़िक्र हलंदो ऐं अल्लाह वारनि जो शान बयानु थींदो अल्लाह उन जो रसूल बि राज़ी थींदो ऐं यकीन ॼाणो असांजे इर्द गिर्द कई फ़रिश्ता घुमंदा फिरंदा वठंदा उहे बि ख़ुशि थींदा रिजालुल ग़ैब वारी शख़्सियतूं आहिनि उहे ख़ुशि थींदा अल्लाह वारा ख़ुशि थींदा त भलायूं ई भलायूं थींदियूं